नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ में काठियूं मेड़ण लाइ वियल ॿिनि नींगरनि ते बासरनि जो मुबीना तशद्दुद, वारनि मां गीले तज़लील एहतजाज कयो। ॻोठ जाम वञण में ॿिनि भेनरुनि शहनाज़ ऐं हाकिमज़ादी अञण खे मुबीना तशद्दुद जो निशानो बणाइण ख़िलाफ़ वारसनि पारां एहतजाज कयो वियो आहे। वारसनि जो इल्ज़ाम आहे त बाअसर ज़ुल्फ़कार ऐं वक़ार अञण नींगरनि खे यगमाल बणाए तशद्दुद कयो ऐं वारनि मां गीले तज़लील कई आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ में काठियूं मेड़ण लाइ वियल ॿिनि नींगरनि ते बाअसरनि जो मुबीना तशद्दुद, वारनि मां गीले तज़लील एहतजाज कयो। ॻोठ जाम वञण में ॿिनि भेनरुनि शहनाज़ ऐं हाकिमज़ादी अञण खे मुबीना तशद्दुद जो निशानो बणाइण ख़िलाफ़ वारसनि पारां एहतजाज कयो वियो आहे। वारसनि जो इल्ज़ाम आहे त बाअसर ज़ुल्फ़कार ऐं वक़ार अञण नींगरनि खे यगमाल बणाए तशद्दुद कयो ऐं वारनि मां गीले तज़लील कई आहे।